कराची में रोज़ानी सूबह अख़बार की 22वीं सालगिरह तक़रीब कोठाए केक काटियो वियो। इतलात खाते के डिप्टी डायरेक्टर एडवर्टाइज़मेंट सारंग लतीफ़ चांडे रोज़ानी सूबह अख़बार के 22वीं सालगिरह तक़रीब में शिरकत कई, जिते हिन धरती टीवी की हेड ऑफिस जो दौरो पिणु कयो। धरती टीवी की CEO सैयद मुज़ाहिर सईद जाफ़री, एग्जीक्यूटिव डायरेक्टर सबी अल्फसी वरा, डायरेक्टर न्यूज़ फारूक मुराई, न्यूज़ कंट्रोलर गुलाम मुस्तफ़ा खावड़, शिफ्ट इंचार्ज एंकर पर्सन इरफान महबूब चाग, ब्यूरो चीफ कराची इमदाद सुमरा, बशीर अब्बास जत, रिपोर्टर पीर यूनिस चांडियो, कोरंगी जो रिपोर्टर निज़ाम भुट्टो ऐं ॿियनि बि खेसि आजियां कई। इतलात खाते जे डिप्टी डायरेक्टर सारंग लतीफ़ चांडे दौरे दौरान धरती टीवी ऐं रोज़ानी सोब जे मुख़्तलिफ़ शोबनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो ऐं अमले जी कारकर्दगी खे बि साराहियो। धरती टीवी सां ॻाल्हाईंदे सारंग लतीफ़ चांडे चयो त रोज़ानी सोब जा 22 साल सिंधी साहब जी तारीख़ में हिकु अहम संग मेल जी हैसियत रखनि था। सारंग लतीफ़ चांडे वधीक चयो त अख़बार न रुगो ख़बरुनि में पंहिंजो किरदारु निभायो आहे, पर अवामी मसइलनि खे उजागर करणु, सचाई ऐं गैर जानबदारी सां सहाफ़त करण में बि नुमायां हैसियत क़ाइमु कई आहे। हिन वधीक चयो त रोज़ानी सोब जे सरवान अली असर ज़रदारी, मैनेजमेंट, न्यूज़ एडिटर, ब्यूरो चीफ ऐं पूरी टीम मुबारकबाद जा मुस्तहिक आहिनि, जिन मुसलसिल मेहनत ऐं पेशेवरानी सलाहियतनि सां इदारे खे हिन मक़ाम ताईं पहुचायो आहे। संदसि चवणु हुयो त सहाफ़त हिकु ज़िम्मेवारी वारो पेशो आहे, जंहिंमें ईमानदारी, सचाई ऐं अवामी भलाई खे अवलियत ॾियणु लाज़मी आहे ऐं रोज़ानी सोब उन्हनि उसूलनि ते क़ाइमु रही अवाम जो एतमाद हासिल कयो आहे। सारंग लतीफ़ चांडियो वधीक चयो त मौजूदा दौर में मीडिया जो किरदारु वधीक वसी थी चुको आहे, जिते सहाफ़ियुनि खे जदीद टेक्नोलॉजी सां गॾु डिजिटल मीडिया ऐं सोशल प्लेटफॉर्मनि ते फ़ाल थियणु घुरिजे, त जीअं मालूमात जे तेज़ तर ऐं मौसर फ़राहमी खे मुमकिन बणाए सघिजे। आख़िर में हिन रोज़ानी सोब जे 22 सालनि जे कामयाब सफ़र खे साराहींदे उमेद ज़ाहिर कई त अख़बार मुस्तक़बिल में बि सिंधी सहाफ़त जी ख़िदमत जारी रखंदी। उन मौक़े ते रोज़ानी सोब ऐं धरती टीवी सां लाॻापियल रिपोर्टरनि वॾे अंग में शिरकत कई ऐं इदारे जे लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो वियो।